असां हिन वक़्तु मौजूद आहियूं कराची नादरन बाईपास लॻ क़ाइम अफ़गान बस्ती जेका हुई अॼु खां 4 महीना पहिरियां जेको आहे वफ़ाक़ी हुकूमत जॾहिं अफ़गान पनाहगीरनि खे पंहिंजे मुल्क वापसि करण लाइ नोटिफिकेशन जारी कयो त उन खां पोइ सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको आहे हिन अफ़गान बस्ती खे ख़ाली करायो वियो। ऐं जॾहिं ख़ाली करायो वियो त हिते मुख़्तलिफ़ माण्हुनि तरफ़ां जेकी अफ़गान पनाहगीरनि जा घर ठहियल आहे उन्हनि मथां कब्ज़े करण जी कोशिश कई वई। उन्हनि घरनि जे मथां वॉल चाकिंग करे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे सोशल मीडिया जे ज़रिए इहो सॾु ॾिनो वियो त अचो ही अफ़गान जेकी पनाहगीर आहिनि उहे पंहिंजा घर छॾे वञी रहिया आहिनि। जंहिंखां पोइ जेको आहे सो इंतिज़ामिया सिंध जो घरू खातो IG सिंध इन ॻाल्हि जो नोटिस वरितो ऐं उन खां पोइ जेको आहे DIG वेस्ट घरू खाते खे लिखियो त कुझु लैंड ग्रेबर जेकी माण्हू आहिनि उहे हिन बस्ती ते कब्ज़े करण जी कोशिश करे रहिया आहिनि। फौरी तौर ते हिन बस्ती खे मिसमार कयो वञे। उन जे फौरी बाद जॾहिं अफ़गान पनाहगीर पंहिंजा घर छॾे हितां हलिया विया, तव्हांखे मुंहिंजो कैमरामैन ॾेखारे सघे त हिन बस्तीअ खे मुकमल तौर ते मिसमार कयो वियो। मुंहिंजे अक़ब में तव्हां ॾिसी सघंदा हूंदव त हिन इलाइक़े में ही पूरो इलाइक़ो जेके आहिनि घर उहे मिसमार करिया विया ऐं उन खां पोइ ख़ाली जेके हिते मस्जिदूं हुयूं या इबादत गाहूं हुयूं उन्हनि खे जेको आहे सो हिते छॾियो वियो। कैमरामैन अगरि ॾेखारे सघे मुंहिंजे बिल्कुलु पुठियां ही मस्जिदूं जेकी आहिनि उहे सही सलामत आहिनि। बाक़ी हिते जेकी घर आहिनि उहे कुल मिसमार कया विया। अंगनि अखरनि मूजिबि ॿुधायो पियो वञे त हज़ारनि जी तादाद में जेकी अफ़गान पनाहगीर हुया उहे हिते रिहाइश पज़ीर हुया। जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत जे तरफ़ां सख़्तु हुकुमनामा जेकी आहिनि उहे ॾिना विया त हिन बस्ती खे ख़ाली कराए ही जेका आहे ख़ाली कराई वञे। उन खां पोइ घरू खाते मुकमल तौर ते हिते जेके रिहाइशी हुया अफ़गानी हुया उन्हनि खां ही बस्ती ख़ाली कराए ऐं हिन बस्ती जी जेका ही ज़मीन आहे उहा MDA हवाले करण जो जेको नोटिस आहे उहो पिणु जारी कयो ऐं हिन ज़मीन खे MDA जे हवाले कयो वियो। पर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्त ताईं हिते इंतिज़ामिया जे तरफ़ां ॿी का बि असांखे चुरपुर नज़र न अची रही आहे। ही मलबो जेको आहे गुज़िरियल 4 महीननि खां 4 महीना थी चुका आहिनि बस्ती ते ख़ाली थी चुकी आहे। मलबो घरनि जो हिते अञा ताईं पयल आहे ऐं जेकी अफ़गानी आहिनि उहे मुकमल तौर ते ही बस्ती ख़ाली करे पंहिंजे मुल्कनि ॾांहुं रवाना थी चुका आहिनि। जी।